अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, 30 नवंबर आहे। 30 नवंबर जेका आहे पाकिस्तान में उन हवाले सां इम्पोर्टेंट आहे छाकाणि त 49 साल अॻु पाकिस्तान पीपल्स पार्टी नाले हिकिड़ी जमात जो वजूद पियो हुयो ऐं अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेको आहे यौम जी अॻुवाणी में उन पीपल्स पार्टी जो यौम तासीस मल्हायो पियो वञे पंहिंजो लाहौर में। 49 साल पहिरें जेको पीपल्स पार्टी असांखे जे नाले में जेका पार्टी वजूद में आई, उन पार्टी 49 सालनि जे अंदरि जेको आहे उन वक़्तु जेको आहे जिते अयूबी आमरियत खे ललकारियो, उहा ई साॻी पार्टी अॻिते हली ज़िया जी जेका आमरियत जे ख़िलाफ़ु जेका आहे उहा हिकिड़े पहाड़ वांगुरु थी बीठी ऐं उनमें उनजे क़ुर्बानीनि उनजे कारकुननि खां वठी उनजे क़यादत जे क़ुर्बानीनि जो हिकिड़ो लाज़वाल ऐं अणखुट सिलसिलो जेको आहे उहो तारीख़ जो हिसो आहे। न सिर्फ़ु एतिरो पर अयूब ऐं ज़िया खां अलावा जॾहिं पाकिस्तान जे अंदरि मुशरफ जी आमरियत जो वक़्तु आयो त उनखे बि पीपल्स पार्टी जेको आहे बाक़ाइदा ललकारियो। अॼु उहा पीपल्स पार्टी जॾहिं इहो सॼो सफ़र असां ॾिसूं था, उन सफ़र में ॿ दौर जेको आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी हुकूमत जा, ॿ दौर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी हुकूमत जा, ऐं हीअ सिंध जे अंदरि ॿियो दौरु आहे आसिफ़ अली ज़रदारी साहिबु ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी क़यादत में जेका पीपल्स पार्टी कमु करे थी पई, पर वफ़ाक़ में जेको आहे अॻियां जेको आहे 5 साल जेको आहे उहा हुकूमत करे चुकी आहे। इहो सॼो जेको पीपल्स पार्टी जो सफ़र आहे, उन पीपल्स पार्टी जेके शुरू में जेके 49 साल पहिरें जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जॾहिं उनजो वजूद पे रखियो, उन वक़्तु जेके हुननि रोटी कपिड़ा ऐं मकान जा नारा ॾिना ऐं अवाम खे जहिड़े नमूने सां पाण सां कनेक्ट कयो ऐं अवाम खे जहिड़े नमूने सां सियासत में वठी अचण जी ॻाल्हि कई ऐं अवाम खे न सिर्फ़ु वठी अचण जी ॻाल्हि कई बल्कि अवाम खे उन सियासत में वठी अचण जो कमु जेको आहे असांखे करे ॾेखारियो। उहा पीपल्स पार्टी जंहिं 73 जे आइन जी ख़ालिक़ जंहिंखे पार्टी खे चयो वञे थो, उहा पार्टी अॼु जंहिं स्टेज ते बीठल आहे, उहा पार्टी अॼु पाकिस्तान खे छा ॾेई सघे थी ऐं हिन वॾे 49 सालनि में हुन पाकिस्तान जे लाइ ऐं पाकिस्तान जे माण्हुनि जे लाइ छा कयो आहे। अॼोके प्रोग्राम में उन ते गुफ़्तगू कंदासूं। असांखे जॉइन कयो आहे मुंहिंजे नामे वारे दानिश्वर ऐं तजज़िये निगार एडवोकेट शाहब ओस्तो साहिबु। शाहब साहिबु सलाम अलैकुम। शाहब साहिबु, पीपल्स पार्टी 49 साल गुज़री आहे, भुट्टो साहिबु बि हली वियो, बेनज़ीर भुट्टो साहिबा बि हली वई, ऐं जॾहिं बि ॻाल्हि थिए अॼु बि बिलावल साहिबु जेका स्पीच कई आहे लाहौर में, उहो क़ुर्बानीनि जो दास्तान जेको आहे उहो हुन पेश कयो आहे ऐं जेको हिकिड़ी रियलिटी बि आहे। पर उहा पार्टी जेका कंहिं ज़माने में उनखे वधि में वधि स्ट्रेंथ पंजाब मां मिलंदी हुई, भुट्टो साहिब खे जॾहिं शुरू कई हुन पार्टी, अॼु उहा पार्टी चवनि था त सिंध जी बि ॿाहिराड़नि जी पार्टी आहे, छाकाणि त हैदराबाद मां जेको आहे उहो मेयर उनजो कोन पियो थिए ऐं कराची में मेयर उनजो कोन पियो थिए, तंहिंजे करे सिंध जे ॿाहिराड़नि जी पार्टी आहे। साईं, इन में कोई शक कोन्हे त पीपल्स पार्टी जो पाकिस्तान जे सियासी तारीख़ में हिकिड़ो तमामु वॾो अहम रोल रहियो आहे ऐं पोइ इहा भली खणी सियासी तारीख़ हुजे, इन सां गॾोगॾु आइन जी जदोजहद हुजे, जमहूरियत जी जदोजहद हुजे ऐं अवामी सियासत जो जेको हिकिड़ो बुनियादु पियो ऐं आम ग़रीब माण्हूअ जी जेका ॻाल्हि थी, नैरेटिव चेंज थियो, नारा चेंज थिया, मंशूर चेंज थिया, कंहिं हद ताईं मुआशियत में बि तब्दीली आई। भुट्टे साहिब जी जेका पॉपुलिस्ट सोशलिज़म हुई, उन बि घणे भाङे हिकिड़ो नओं रुख़ ॾिनो ऐं इहा बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई त शायदि ई का तमामु थोरियूं अहिड़ियूं फैमिलीज़ आहिनि हिन ख़िते में जिन बावजूदि जेको आहे सो अपर मिडिल क्लास जे जेको आहे सेक्शन्स में पैदा थी ऐं इलीट्स जे जेको आहे सो फैमिली बैकग्राउंड जे रखण जे बावजूदि ब्लू कॉलर वर्कर्स वारी हिकिड़ी डिवोटेड ऐं बहादुराना ऐं आइडियोलॉजिकल स्ट्रगल कंदे जानियूं बि ॾेई छॾियूं। ऐं मां सम्झां थो रेयर आहे ॾाढो इहो जो हिकिड़े ख़ानदान जा तक़रीबन सभई पीउ पुट धीअ सभिनी जेको आहे सो सियासी कंहिं न कंहिं हवाले सां क़ुर्बानी ॾिनी, अननेचुरल डेथ जो शिकार थिया। इन में कोई शक कोन्हे त पीपल्स पार्टी जो हिकिड़ो यकीनन तमामु वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे ऐं कंहिं हद ताईं उनजो माण्हुनि खे फ़ाइदो बि पुॻो आहे
ऐं माण्हुनि में घटि में घटि सुजागी जेका पैदा थी आहे हुन में पीपल्स पार्टी जो तमामु वॾो हथु आहे। पर अफ़सोस इहो आहे त एॾी वॾी यूनिक पोज़ीशन रखण जे बावजूदि ऐं बुनियादी क़िस्म जी हिकिड़ी तहरीक जे तौर ते उभरंदड़ हिकिड़ी पार्टी ऐं जंहिंजी सियासत में एॾो वॾो अक़ीदतमंदाना हिकिड़ो वर्कर्स जो जेको आहे सो हिकिड़ो रोल हुजे। छो त ॿियनि पार्टियुनि में तव्हांखे नज़र ईंदो त वर्कर्स हूंदा आहिनि जेके पंहिंजे लीडर्स जी पोयारी कंदा आहिनि, पर हे त अक़ीदतमंदीअ जी हद ताईं यानी रूहानी रिश्तो जाला कल्चर जेको आहे उहो हिकिड़ो रूहानी रिश्तो हुयो जेको बेनज़ीर साहिब सां भुट्टे साहिब सां आम ग़रीब माण्हू जो हुयो, जेके शायदि एतिरो मिलियो बि कुझु कोन। सो इहो हिकिड़ो अलमियो आहे त इन बैकग्राउंड जी पार्टी, इन बैकग्राउंड जो असासो ऐं इहा सियासत अमली तौर ते हाणे ॼण त मां ईअं चवंदुसि त हिकिड़े ॾेवालपणे जो शिकार पई थिए या हिकिड़ी काउंटर इंटुएटिव या एंटीथेटिकल प्रोसेस में थी वञे या हिकिड़ी एंटी क्लाइमेक्स वारे जेको आहे सो तेज़ीअ सां फेज़ में थी अचे। न त हिन पार्टी वटि हाणे को नज़रियो रहियो आहे, न हिन पार्टी वटि के इंस्पिरेशनल के मॉडल्स रहिया आहिनि, न हिन पार्टीअ में उहा का बहादुराना लीडरशिप नज़र थी अचे, छाकाणि त अलाही त्योहार थियण सां ई दुबई था हलिया वञनि। न वरी हिन पार्टीअ में असांखे को अहिड़ो को रुख़ थो नज़र अचे जंहिंसां असां चई सघूं त भले ठीकु आहे अॼु खणी इहा पार्टी दुरुस्त न आहे त शायदि सुभाणे ठीकु थी वञे। अच्छा, ही पार्टी जेकॾहिं पाण ॾिसूं त पार्टी टिनि दौरनि में हुनजी क़यादत रही आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब हुनजी क़यादत कई, पोइ जेको हुनजे मथां थोरे जो शुरूआती तौर ते बेगम नुसरत भुट्टो साहिबा हुनजी चेयरपर्सन थी, पर उहो दौरु ॼण चओ त मजमूई तरह ते बेनज़ीर भुट्टो साहिबा जो दौरु काउंट थिए थो। ऐं पोइ जेको पीपल्स पार्टी जो दौरु आहे उहो आहे ज़रदारी साहिब जो दौरु आहे, 27 डिसंबर 2007 खां पोइ जो। पहिरियों दौरु जेको भुट्टो साहिब जो दौरु हुयो, तव्हांखे नथो लॻे त जेको 10 सालनि जी पंहिंजो 11 सालनि जी हिन पंहिंजो ज़ियाई मार्शल लॉ ख़िलाफ़ु विढ़ण खां पोइ जॾहिं पीपल्स पार्टी वरी इक़्तिदार में अचे थी त उहो भुट्टे साहिब जो जेको पंहिंजो जेको सियासत जो डॉक्ट्राइन हुयो उहो बेनज़ीर साहिब जे दौर में साहिबा जे दौर में ई उलट थी वियो। एक्चुअली मिसाल तौरु एंटी इम्प्लिस स्लोगन जेको हुयो, पोस्चरिंग जेका हुई, जेका इकोनॉमी जो जेको व्यू पॉइंट भुट्टे साहिब जो हुयो, या जेको ख़ुदि जेको पंहिंजो उहे सभु शयूं तब्दील न थियूं। हिकिड़े लिहाज़ खां जेकॾहिं ॾिसजे त भुट्टो साहिबु इंतिहाई ॾाहो माण्हू हुयो, ज़हीन माण्हू हुयो ऐं पॉलिटिकल साइंस जो स्टूडेंट हुयो, हिस्ट्रीअ जो पारखू हुयो। उनखे कंटेम्पररी जेका तारीख़ जी जेका पल्स हुई उन ते उनजो हथु हुयो। उनखे ख़बर हुई त दुनिया में माण्हू छा थो सोचे ऐं कहिड़ा मुहरक आहिनि जेके समाजी ऐं मुआशी ऐं सियासी इक़्तिसादी तब्दीलीअ में जेको आहे सो रोल था प्ले कनि। भुट्टो साहिबु बेसिकली इंटरनेशनल रिलेशन्स जो हिकिड़ो माहिर हुयो। सो इन लिहाज़ खां इन भुट्टे साहिब जे एडवांटेज खे इन शख़्सियत जे रुख खे ज़हन में रखी वरी असां ज़रूरु चवंदासीं त भुट्टो साहिबु हिकिड़ो ख़ुशकिस्मत बि हुयो जो जंहिं दौर में पैदा थियो उहो हिकिड़ो दौरु हुयो जॾहिं नज़रियो जेको हुयो उहो हिकिड़ो ज़रे घटि हिकिड़े मज़हब जो रुख इख़्तियार करे चुको हुयो। ऐं इहा आम हिकिड़ो आम तजुर्बो, आम मुशाहिदो हूंदो हुयो त हे त हिकिड़े वॾा लीडर्स हुया, पर हिकिड़ो आम ग़रीब माण्हू बि जेको आहे सो जेलनि में ज़िंदगी गुज़ारे छॾंदो हुयो, फाइन ते चढ़ी वेंदा हुया ऐं टॉर्चर बर्दाश्त कंदा हुया। यानी इहो हिकिड़ो आम उन दौर जो हिकिड़ो मुशाहिदो हूंदो हुयो जेको। पर उहो जेको नज़रियो भुट्टे साहिब पिया चयो उन वक़्तु कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान बि हुई, लेफ्ट जा माण्हू बि हुया। मां अचां थो हाणे उहो जेको उन दौर जो जेको हिकिड़ो बैकग्राउंड हुयो, नज़रियाती दौर हुयो, मतिलबु तव्हांखे ब्लैक एंड वाइट में शयूं नज़र ईंदियूं हुयूं, उनखे भुट्टे साहिब वधीक इंडिजनाइज़ कयो। भुट्टे साहिब मॉस्को या चाइना जो मॉडल जेको आहे सो
ईअं इम्पोर्ट करण जी कोशिशि न कई जहिड़े तरीक़े सां कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान कई। त लेनिन जो जेको आहे सो ॼण त हिकिड़ो अंडरग्राउंड सेल हूंदो हुयो जेको जंहिंजे ज़रिए जेको आहे सो ॾाढी ख़ुफ़िया अंदाज़ में सिर्फ़ु कम्युनिकेशन हूंदी हुई। बाक़ी उन खां अलावा आम ॿाहिरि निकिरी आम जेको हिकिड़ो नो डाउट उन में ज़ाहिर आहे उनखे इजाज़त बि कोन हुई, पर बहरहाल सियाफ़त जी ज़रूरत इहा ई हुई। भुट्टे साहब हिकिड़ो उनखे अवामी रुख़ ॾिनो, डाइल्यूट कयो, मल्टी क्लास उन में रिप्रेज़ेंटेशन विधी ऐं उन खां पोइ उनखे क़ाबिल फ़हम आम माण्हू जे फ़हम जा जेके आहिनि हिकिड़ा सिंपल नुक़्ता ॾेई छॾिया, रोटी कपिड़ा और मकान। मतिलबु जंहिंमें माण्हू खे जेको आहे सो डिघा डिघा प्लेखानोफ ऐं जेको आहे सो लेनिन जी का ॻोढ़ी का जेका सो थियरी सम्झण जी का ज़रूरत न पई। त भुट्टे साहब सियासत खे सोलो करे सम्झायो, अमली तौर ते कैरिज़मा हुयुसि उहो इस्तेमालु कयईं। पर उहो सभु कुझु बंगाल जे लाइ न थियो। पर जी बंगाल में भुट्टे साहब जी उहो सॼो जेको नैरेटिव जेको आहे उहो भुट्टे साहब जी अवामी ॿोली में जेको लेफ्ट जी जेको डॉक्ट्राइन पे सम्झाई उहा सिर्फ़ु हिननि इलाइक़नि लाइ हुई। भुट्टे साहब जो बंगाल ईस्ट पाकिस्तान में उन वक़्त जो जेको हुयो उन में त मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी हुई बि कोन ऐं उन वक़्त में भाषाणी जेको हुयो जेको नेशनल अवामी पार्टी जो जेको माओइस्ट हुयो उहो भुट्टे साहब खां अॻिते हुयो सोशलिज़म में। उहो वधीक प्रो माओइस्ट जेको माओज़म जी जेका सही माना में जेका जेकॾहिं चइजे त रिप्रेज़ेंटेशन पे कई हुन। ॿी ॻाल्हि त बंगाली जेको मज़ाज आहे बंगाल जे माण्हुनि जो उहो बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। बंगाल में फ्यूडलिज़म सदियुनि खां ख़तमु थियल हुई, मिडिल क्लास जा माण्हू हुया ऐं उहे उते आर्ट ऐं कल्चर ऐं उते हिकिड़ी जुनूनियत हुई। हिंदुस्तान और बंगाल जेको आहे उनमें बि साॻी पोज़ीशन हुई आया न, पर उहे जेके ज्योति बासु आया उहा ई मां ॻाल्हि थो कयां न। त पर हिते थियो छा जो बंगाल जो जेको सोशलिस्ट प्रोग्राम हुयो उहो पंहिंजी जाइ ते ॾाढो मक़बूल हो। अवामी नेशनल पार्टी नेशनल अवामी पार्टी जेका हुई उहा भाषानी वारी जेका पार्टी हुई उहा तमामु वॾी पार्टी हुई। ख़ुदि मुजीब बि उनजो कंहिं ज़माने में पार्ट रहियो ऐं वली ख़ान जहिड़ो माण्हू बि उन ज़माने में पार्ट रहियो। तव्हांजो रसूल बख्श पलीजो साहिब बि उनजो जनरल सेक्रेटरी रहियो। त उहो मैसेज दॿिजी तॾहिं वियो जॾहिं 1965 जी वॉर खां पोइ ईस्ट ऐं वेस्ट जे विच में तमामु घणी गैप पैदा थियणु शुरू थी वई ऐं जेको ॿोलीअ जा जेके हिते 1950s में तव्हांजो थोरो जुगटू फ्रंट जेको आहे 1950s में ई मुस्लिम लीग खे जेको आहे उन्हनि सफ़ा करे बंगाल में कॾहिं ॿाहिरि फिटी करे छॾियो। त उते सोशलिज़म खे या जेका माओइस्ट जेका तहरीक हुई या जेका होॾे कामयाबु वई जेका CPIM जेका हुई उहा तव्हांजी वेस्ट बंगाल में कामयाबु थी वई। ज्योति बासु वारा अची विया हुते उन्हनि वॾी ज़बरदस्त हुते केतिरा ई साल जेको आहे कांग्रेस बि घिरी कोन सघी बंगाल में ईस्ट वेस्ट बंगाल में। हिते छाकाणि त एथनिक क्वेश्चन जेको हुयो हाणे त माई जे हवाले आहे बंगाल पूरो। हा, एथनिक क्वेश्चन जेको हुयो उहो अल्टीमेटली हावी थी वियो सोशलिस्ट जेको तबक़ाती जेका जदोजहद हुई जेका कंहिं हद ताईं पेटी बूर्जुआ हुई पर हुई तबक़ाती। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं ऑपरेशन्स थियणु शुरू थी विया ऐं फ़ौज जो जेको काफ़ी उते अमल दख़ल वधी वियो मार्शल आर्ट इलेक्शन खां पोइ जी न उन खां पहिरियों जी ॻाल्हि आहे, इलेक्शन खां पहिरियों जी ॻाल्हि आहे। ठीकु आहे न। उते जेको अगरतला कॉन्स्पिरेसी थी उन खां पोइ मुजीब जेको आहे उनखे जेका बंगाली एथनिक कॉन्शियसनेस आहे उहा हावी करे वई सोशलिज़म ते। तंहिंजे करे भुट्टे साहब जो उते न त को भुट्टे साहब जो टारगेट हुयो बंगाली न भुट्टे साहब उते वञी को टारगेट छो न हुयो हिन करे जो उते हुननि जो मुंहिंजी गुज़ारिश कई न हुननि जो मज़ाज ई ॿियो हुयो। भुट्टे साहब जी सियाफ़त जेका हुई उहा का सोशलिस्ट सियाफ़त कोन हुई, पॉपुलिस्ट हुई। उहो सभिनी खे ख़ुशि करण जे चकर में हुयो ऐं सभिनी खे कंहिं न कंहिं तरीक़े सां ख़ुशि कयईं, एस्टेब्लिशमेंट खे बि ख़ुशि कयईं, पंजाब जे माण्हुनि खे बि इंडिया सां 300 साल जंग करण जो वाइदो करे उनखे बि ख़ुशि कयईं। भुट्टे साहब जी पॉपुलिस्ट अपील हुई। उहो पोइ चवे त मां हिकिड़ो कंपोज़िट डोमिनेंट जेको ट्रेंड हुयो भुट्टे साहब जी सियाफ़त जो उहो यकीनन प्रो सोशलिज़म हुयो या जेको बि चओ रोटी कपिड़ा और मकान जो नारो जेको हुयो। ऐं पोइ उनखां पोइ उन नेशनलाइज़ेशन बि कई। स्टेट जो जेको इकोनॉमिक ऐं पॉलिटिकल जेको एडमिनिस्ट्रेटिव जेको रोल आहे उनखे तमामु घणो मथे खणी वियो
सेंटर के पावरफुल करे छॾी, फौज के ॿीहर रीऑर्गनाइज़ कयईं, मिलिट्री जो जेको इंस्टीट्यूशन आहे उनखे वरी स्ट्रेंथन करे उते बीहारियुनि जो थ्रेटन कयुसि। ऐं पंजाब में जॾहिं पुलिस बग़ावत कई त फौज रिफ्यूज़ करे छॾियो, माना एतिरा पावरफुल थी विया। 1973 72 73 में कूज जा अटैम्प्ट थियणु शुरू थी विया। न्यूक्लियराइज़ेशन जो जेको सिलसिलो शुरू थियो, भुट्टो साहब पंहिंजे नज़रिए खे एॾो कॉम्प्लिकेटेड करे छॾियो जो आख़िर में हुनजो शिकार थी वियो। ऐं पोइ मजबूरन उन खां बचण लाइ उन रियासत जे जेको आहे सो खोखले ऐं नापाइदार ऐं जेको छा चइजे हिकिड़ो अनडिपेंडेबल जेको सोर्स आहे उनखे इस्तेमालु करण जी कोशिशि कई। फेडरल सिक्योरिटी फोर्स ठाही जेका कंहिं कम जी न हुई, उहा फिरी वियसि। उनजो बल्कि जेको हेड हुयो उहो हुनजो वादा माफ़ गाह थी वियो। सो हाणे इहे जेके कंट्राडिक्शन हुआ भुट्टो साहब जी सियासत जा, उन में भुट्टो साहब अल्टीमेटली पाण ट्रैप थी वियो। हिकु तरफ़ तव्हां अवाम जी ॻाल्हि था कयो, ॿिए तरफ़ पावरफुल रियासत जी ॻाल्हि था कयो। हिकु तरफ़ तव्हां था चओ त असांखे म्यूचुअल कोएग्ज़िस्टेंस में रहणो आहे, ॿिए तरफ़ इंडिया सां टसू सां विढ़ण जी ॻाल्हि था कयो। हिकु तरफ़ तव्हां जमहूरियत जी ऐं तव्हां जेको आहे सो फंडामेंटल राइट्स जी ॻाल्हि था कयो, ॿिए तरफ़ तव्हां इमरजेंसी ख़तमु कोन था कयो, ॿिए तरफ़ तव्हां सोशलिज़म जी ॻाल्हि था कयो, ॿिए तरफ़ मुस्तफ़ा जतोई खां वठी जेको आहे पंहिंजो गुलाम मुस्तफ़ा खर खां वठी सभु जेके फ्यूडल लॉर्ड्स तव्हां सां गॾु वेठा आहिनि, जंहिंजे लैंड रिफॉर्म्स कामयाब न थिया। लैंड रिफॉर्म कामयाब न थिया। वरी ॿिए तरफ़ तव्हां नेशनलाइज़ेशन जी पॉलिसी पाण डीनेशनलाइज़ेशन शुरू करे छॾी 1976 में। आहिस्ता आहिस्ता जेके फैक्ट्रियूं हुयूं उहो डीनेशनलाइज़ थियणु शुरू थी वियूं। त भुट्टो साहब जेको आहे सो थीसिस ऐं एंटी थीसिस जो पाण ई शिकार थी वियो। पोइ इन जे करे पर जेके अनइंटेंडेड चओ या इंटेंडेड चओ उन जूं तब्दीलियूं आयूं उहे यकीनन अञा ताईं मौजूदु आहिनि। मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो। मां चाहींदुसि त जेको ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जे दौर ते ॻाल्हायोसीं, बेनज़ीर भुट्टो साहिबा जो दौर भुट्टो साहब खां कीअं मुख़्तलिफ़ हुयो, बेनज़ीर साहिबा जो दौर जेको आहे ॾुखियो हुयो। मां उन ते ॻाल्हाइणु चाहींदुसि। मां उन ते बि ॻाल्हाईंदुसि। ख़तम थी चुको। नाज़रीन वठो था हिकिड़ो वक़फ़ो, वापसि अची पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 49 सालनि ते गुफ़्तगू कंदासूं। शाह बस्तो साहब सां गॾु मिलूं था हिकिड़े वक़फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, जो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू कयूं था पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॼु यौम तासीस आहे। 49 साल थी विया आहिनि उन पार्टी खे जनम वरिते। 49 साल अॻु जेका पार्टी जंहिं बुनियाद ते उनजो क़याम वजूद में आयो, 49 सालनि खां पोइ उन पार्टी जा उहो नज़रियाती असास बुनियाद उहे जेको उनजी लेगेसीज़ जेको आहे उन वारे सां गुफ़्तगू हलंदड़ हुई। एडवोकेट शाह बस्तो साहब असां सां गॾु अचो त उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी बस्तो साहब, बेनज़ीर भुट्टो साहिबा जो दौर, बेनज़ीर साहिबा जो दौर ॾुखियो हुयो। इन जे करे जो बेनज़ीर साहिबा जे ज़माने में सोशलिज़म जेका हुई या जेको ईअं खणी चओ त नज़रियाती जेका सियासत हुई उहा आहिस्ता आहिस्ता रिवर्सल जे प्रोसेस में अची चुकी हुई। बेनज़ीर साहिबा 1988-89 में आई पहिरियों दफ़ो गवर्नमेंट में। ऐं गवर्नमेंट खां पहिरियों बि तुंहिंजो दौर आहे। उहो दौर यकीनन रेगन जो दौर हुयो। रेगन जे दौर में सेकेंड कोल्ड वॉर शुरू थी दुनिया में, पर उहा उन वक़्त में काफ़ी इहो जेको आइडियोलॉजिकल जेको सोशलिस्ट कैपिटलिस्ट वारो जेको हुयो मामिलो, उहो जंगियुनि में त बदिलजी वियो हुयो, पर अदरवाइज़ काफ़ी उन में उहो चवंदा आहिनि रिविजनिज़म अची वई हुई। पर 80 जो पूरो ॾाको पाण वटि त पंहिंजो जेको आहे ॻाढ़ो किताब काफ़ी हलियो। हा, असां वटि हलियो। असां वटि तव्हांखे यादि हूंदो त उन ज़माने में लेफ्टिस्ट बि जेको आहे सो उहो सिंधी नेशनलिस्ट वधीक, ख़ासि तौर ते सिंधी जेको हूंदो हुओ या बरोच जेको हुयो, उन में मतिलबु चवंदा नेशनल क्वेश्चन जेको आहे सो वधीक हावी थियणु शुरू थियो। छाकाणि त उन दौर में वरी जेका आइडेंटिटी वारी पॉलिटिक्स जेका आहे उहा आहिस्ता आहिस्ता उसरणु शुरू थी हुई। ऐं सिंध में बि तव्हां ॾिसो त जेको नेशनलिस्टनि जो जेको मां सम्झां थो इंक्लूडिंग अवामी तव्हांजी अवामी तहरीक जो जेको सुठो दौरु जेको हुयो उहो 80s वारो दौरु हुयो।
वो तो एमआरडी जे करे हूंदो। एमआरडी जे करे न एमआरडीएम खे अवामी तरीक़े जो बि जेको आहे चङो ख़ासो फ़ाइदो थियो छाकाणि त अवामी तरीक़े तमामु मुनज़िम हुई हुन ज़माने में। साॻे तरीक़े सां जीएसएन वारा मुनज़िम हुया। हर नेशनलिस्ट जेके हुया उन्हनि में हिकिड़ी सघ हुई त उहो खुद बलोचिस्तान जे अंदरि बीएसओ जा कैडर्स काफ़ी नओ आइडेंटिटी जेका पॉलिटिक्स थी उहा आहिस्ता आहिस्ता उभरणु शुरू थी वरी ॿीहर त पर बेनज़ीर साहिबा जे लाइ इन करे मां ॾुखियो थो चवां जो प्रॉब्लम इहो हुयो त भुट्टे साहिब जी सियासत जो जेको मेन स्ट्रीम पॉलिटिशियन हुए हिते उहो सभु शिकार थियल हुया। भुट्टे साहिब सां वली खान बि कोन पियो ठहियो, बरोच बि कोन पिया ठहनि ऐं जमात इस्लामी बि ज़ाहिर आहे जेको सत जेके मेन नव सितारा जेके हुया उहे नव ई सितारा जेके पगार साहिब खां वठी इंक्लूडिंग पगार हुतां जो सभई त बेनज़ीर साहिबा जे लाइ इन्हनि सभिनी अपोज़िशन जे बावजूदि वरी डिक्टेटर सां ज़ियाउल जहिड़ो हिकिड़ो ख़तरनाक गंदे क़िस्म जो जेको आहे सो हिकिड़ो फाशिस्ट हिकिड़ो फ़र्क़ु न आहे त जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अयूब ख़ान खां जुदा पियो थियो उन वक़्तु हुन सां का पार्टी न हुई, कुझु न हुयो। ही वॉज़ अ सिंगल मैन जेको हुतां जुदा थी आयो ऐं पोइ ज़ाहिर आहे उन वरी पोइ उन मतिलबु आउट ऑफ नोवेयर उन वटि कुझु बि न हुयो, उते हुन पार्टी पंहिंजो ठाही, माण्हू गॾु कई, पार्टी ठाही, हे कई। उनजी भेट में जॾहिं बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे मिसाल तौरु 77 जेको आहे 5 जुलाई 77 ते जॾहिं कू थिए थो ऐं बेनज़ीर साहिबा खे मजबूरन पॉलिटिक्स में अचिणो पइजी वञे थो उन वक़्तु बहरहाल हुन वटि हिकिड़ी पार्टी हुई हज़ारनि जी तादाद में, लखनि में मुंहिंजे ख़्याल में चवणु घुरिजे कैडर्स हुया जेको तव्हांजे बकौल त भुट्टोज़ ते जेको आहे उहा उन्हनि जी हुनजी जेका फॉलोइंग हुई उहा अक़ीदे जी हद ताईं जेका हिकिड़े फॉलोअर्स जो हिकिड़ो वॾो कल्ट हिकिड़ो पूरो मौजूदु हुयो। इहो फ़र्क़ु त आहे त भुट्टे साहिब खे उहो कल्ट ॾिसो ॻाल्हि इहा थी त भुट्टो साहिब जॾहिं हैंग थी वियो त उन खां पोइ पीपल्स पार्टी त कुझु न करे सघी। पीपल्स पार्टी जा उहे जेके अंकल्स हुया बेनज़ीर साहिबा जा जेके अंकल्स को थींदी हुई उहे त तक़रीबन सभिनी बिटरे कयो ऐं हिकु तरफ़ पार्टी जे अंदरि भञनराज शुरू थी वई। तव्हांजो मुमताज़ भुट्टो साहिबु हुजे, पीरज़ादो हुजे, तव्हांजो खर साहिबु हुजे, ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई साहिबु हुजे। जतोई साहिब तो आख़िर जतोई साहिब मूंखे यादि आहे मां पाण मौजूदु हुउसि हुन प्रेस कॉन्फ्रेंस में जेका कराची प्रेस क्लब हुन कई जंहिंमें जतोई साहिबु चयो त मूंखे ज़ियाउल ऑफर कई हुई त तोखे मां प्राइम मिनिस्टर थो कयां, पर मां इन जे करे जॉइन न कयो छाकाणि त मां हुन खां चवां पियो त मूंखे तूं कंप्लीट पावर्स ॾे। त जतोई साहिब बि नो डाउट उन्हनि जो रोल डेमोक्रेसी जी एमआरडी में त यकीनन सुठो हुयो पर उहो बि राब्ते में हुयो ऐं जेकॾहिं शायदि टर्म्स एंड कंडीशन्स तय थी वञनि त हलियो वञे हा छाकाणि त उन क्लास जे मज़ाज में इहो आहे। उते लॉजिक जेको आहे उहो ॾाढो मतिलबु इलॉजिकल लॉजिक आहे त भई मां छो न कयां, नज़रियो त आहे कोन। ऐं उन क्लास जी जेका सियासत जी जेका अल्टीमेट मेराज आहे उहा इहा ई आहे त तव्हां जेको आहे सो महिलाती साज़िशुनि सां या बैकडोर मां अचो। तंहिंजे करे बेनज़ीर साहिबा खे मां जॾहिं ॾिसंदुमि भुट्टो साहिब जे ज़माने जी मां गुज़ारिश कई न त उहो हिकिड़ो टिपिंग पॉइंट ते हुयो। 1965 जी वॉर खां पोइ अयूब ख़ान हिकु त बीमार थी पियो हुयो, ॿियो जंग खां पोइ हुनजी काफ़ी जग रसाई थी। भुट्टो इंटेलिजेंट माण्हू हुयो, हुनखे एक्सप्लॉइट कयो। बेनज़ीर साहिबा जो जेको इन करे मां ॾुखियो सम्झंदो आहियां हिकु त उहा शी वॉज़ नॉविस, नई आई हुई पॉलिटिक्स में, यंग हुई, शी वॉज़ हार्डली 23-24 ईयर्स ओल्ड, अञा बि घटि हूंदी छाकाणि जॾहिं प्राइम मिनिस्टर थी त 35 सालनि जी हुई। त मतिलबु इहो आहे त 23-24 सालनि जी यंग हिकिड़ी लेडी हुई ऐं उनखे हिकिड़ी अहिड़ी पार्टी मिली जंहिंमें जीअं मां तव्हांखे ॿुधायमि त जेका फर्स्ट लाइन हुई लीडरशिप जी उहा या त कंप्रोमाइज़ थियल हुई या डिॼी वई हुई या जेलनि में हुई या मुफ़ाहमत करे वेठी हुई। त हाणे इन सॼे मामले में वरी ॿिए तरफ़ जेका PNA वारी जेका तव्हांजी लीडरशिप हुई उहा बि तव्हांजे ख़िलाफ़ु हुई, मुला बि तव्हांजे ख़िलाफ़ु हुया। त हाणे इन सॼे मामले में वरी पाण वीचारी अंदरि रही, मुस्तक़िल जेलनि में रही, सख़्तियूं बर्दाश्त कयईं
ऐं नज़रबंद त काफ़ी अरसे ताईं रही जेसि ताईं ॿाहिरि न वेही त हुनखे ॿाहिरि निकिरणु कोन ॾींदा हुआ। त इन सॼे इन तकलीफ़ुनि जे बावजूदि इहो क्रेडिट यकीनन बेनज़ीर साहिबा खे मिले थो त हुन इहा एॾी वॾी तहरीक हलाइण में कामयाबु थी वई ऐं मजबूर कयईं त लेफ्ट जा बि अची हिन सां गॾु बीठा, नेशनलिस्ट बि अची हिन सां गॾु बीठा, हिन सां उहो वली खान वारा बि पोखड़ी वरी बिटरे करे वली खान जो वारा निकिरी विया हुया। पर बहरहाल मज़ारी वारा गॾु रहिया, MRD में रहिया, मतिलबु हिकिड़ो पूरो हिकिड़ो सिलसिलो हलियो ऐं MRD मूवमेंट she led from the front. Yes, she led from the front ऐं उन खां पोइ कामयाबु वई। यानी 1985 में मजबूरन ज़ियाउल खे मार्शला बि हटाइणी पई ऐं इलेक्शन्स बि कराइणा पिया। पोइ हाणे उहो रिग्ड थिया छा बि थियो। ठीकु आहे। त 88 ताईं जंहिं तरीक़े उहो सां त पोइ बेनज़ीर साहिबा पाण बि चयो त असांजो जेको इलेक्शन जो बाइकआउट हुयो उहो ग़लति हो फ़ैसिलो न, पर मतिलबु हिकिड़ो जेको हुनजो थ्रस्ट हुयो, जेका हुनजी मूवमेंट हुई उहा उन में उहा कामयाबु वई ऐं अकेली हुई। सम्झो न, इहो हिकिड़ो ख़ुशनसीबी जेका ज़रदारी साहिब जे सूरत में मिली उहा त बाद में मिली। सो तंहिं करे उहा अकेली हुई। मदर जेका हुई हुनजी उहा बीमार पई रहे, हुनखे वीचारी खे प्रॉब्लम्स हुया, ॿाहिरि हुया। सो मां सम्झां थो त असां वटि अनफॉर्चुनेटली अञा, छो त पीपल्स पार्टी जी जेका मौजूदा सियासत आहे ऐं गवर्नेंस आहे उन एॾो त माण्हुनि खे प्रेजुडिस करे छॾियो आहे जो शायदि हिस्टोरियन्स अञा उन पीरियड ते लिखण लाइ ऑब्जेक्टिवली अञा माइल न आहिनि, तयारु न आहिनि। पर जॾहिं पीपल्स पार्टी जो हे जेको हले थो मामिलो इहो ख़तमु थींदो, जॾहिं वाक़ई माण्हू पोइ हिते ॾिसंदा, वेहंदा, लिखंदा, सोचींदा, त मां सम्झां थो त बेनज़ीर साहिबा जो यकीनन तमामु वॾो रोल आहे। ऐं उनखां पोइ तव्हां ॾिठो त आख़िर में बि वीचारी जंहिं तरीक़े सां माण्हुनि जे विच में शहीद थी ऐं बेखौफ़, मां सम्झां थो त इन खां बहादुर निडर हुकूमतूं रहियूं पीपल्स पार्टी जूं। ज़रदारी साहिब बि हुकूमत कई उनजे दौर में, हाणे बि अञा ताईं पीपल्स पार्टी सिंध जी हुकूमत आहे। बेनज़ीर भुट्टो साहिबा बि 2 दौर हुकूमतुनि जा कया ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब बि हुकूमत कई। उन पॉइंट ऑफ व्यू खां पीपल्स पार्टी जे इन्हनि 3 दौरनि में तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, भुट्टे साहिब जो जेको 6-7 सालनि जो दौर हो उहो त हिकिड़ो मां सम्झां थो त कमाल जो माण्हू हुयो। इन दौर में जंहिं तरीक़े सां हुन इदारा ठाहिया, आइन जी जेका सो जेको बुनियादु पियो, अॼु ताईं उहो 2 दफ़ा आइन खे हुननि अमेंड कयो आहे, सस्पेंड कयो आहे, पर आइन उहो क़ाइमु आहे। ऐं इन खां अलावा तक़रीबन जेके बि सोशल इंस्टीट्यूशन्स, पॉलिटिकल इंस्टीट्यूशन्स, कल्चरल इंस्टीट्यूशन्स ऐं लेजिस्लेशन्स, पोइ लेबर लॉ हुजे या तव्हांजो टेनेंसी एक्ट हुजे या तव्हांजा जेको आहे सो लिटरेचर जे हवाले सां, अदब जे हवाले सां, फ़न जे हवाले सां, कल्चर जे हवाले सां, हर तव्हांखे एरिया में, हर जेको आहे वॉक ऑफ लाइफ में तव्हांखे भुट्टे साहिब जो इम्प्रिंट मिलंदो। ऐं बेनज़ीर साहिबा जो त भुट्टो साहिबु बेसिकली छाकाणि त नेपोलियन खां ॾाढो मुतासिर हूंदो हुयो त हो पाण खे जेको आहे सो हिकिड़ो बिल्डर जे तौर ते बि, हिकिड़ो कंस्ट्रक्टर जे तौर ते बि जेको आहे सम्झंदो हुयो। शिपयार्ड ठाहिराइणु, मतिलबु हैवी मैकेनिकल कॉम्प्लेक्स, मतिलबु तव्हां काफ़ी तव्हांखे अहिड़ा मॉन्यूमेंट्स मिलंदा जेके भुट्टे साहिब जे पर्सनल कोशिशुनि जे करे उनमें जेको अॼु ताईं मौजूदु आहे। हाणे बेनज़ीर साहिब जो दौर जेको हुयो, अच्छा भुट्टे साहिब खे हिकिड़ी बहरहाल ज़रूरु इहा एडवांटेज हुई त एतिरो घणो हुनजे मथां प्रेशर न हुयो। ॿियो हू हुकूमत मां आयो हो, उन्हनि समूरनि कॉरिडोर्स एक्सपीरियंस्ड मैन हो ऐं उहे सभई जेके माण्हू उन वक़्त में ब्यूरोक्रेसी जेका हुई उन सभिनी खे उहो सुञाणींदो हुयो। ऐं भुट्टे साहिब सिविल सर्विसिस खे बि जेको आहे सो उहो हाणे हिकिड़ो ॿियो बहस आहे, पर सिविल सर्विसिस खे बि काफ़ी रीस्ट्रक्चर कयो। त ऐं ॿियो पावरफुल प्रेसिडेंट हुयो, पावरफुल प्राइम मिनिस्टर हुयो, पावरफुल चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर हुयो। त हुन मतिलबु किथे ऑर्डिनेंस जे थ्रू कमु कयईं, किथे जेको आहे लेजिस्लेशन जे थ्रू कमु कयईं, किथे जेको आहे त पॉलिटिकल पंहिंजो जेको हुनजो असरु उसलूक हो, किथे जेको इंटरनेशनल जेका हुनजी जेके कनेक्शन्स हुया रीजनल ऐं इंटरनेशनल ख़ासि तौर ते मिडल ईस्ट में, उनखे हुन इस्तेमालु कयो। बेनज़ीर साहिबा जे लाइ इहे सभई माइनसिस हुया। त न त हुनखे एक्सपीरियंस हुयो, न हुनजी का एतिरी घणी जेको आहे ब्यूरोक्रेसी में का हुनखे ॼाण सुञाण हुई, न वरी हुनखे पॉलिटिशियन्स जे बारे में ख़बर हुई।
छो त उहो 22-23 सालनि जी यंग हिकिड़ी लेडी हुई जेका पॉलिटिक्स में उनजे ख़िलाफ़ पूरी ब्यूरोक्रेसी सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी ख़तरनाक ज़ालक जी मिलिट्री ब्यूरोक्रेसी जहिड़ी त मिलिट्री ब्यूरोक्रेसी ईंदी ई कोन हा उन सां सभिनी सां टकराव में अची हिन जंहिं तरीक़े सां पार्टीअ खे बि कढियो वरी गवर्नमेंट ठाही उहो यकीनन इज़ नथिंग लेस देन अ मिरेकल ऐं उन खां पोइ अनफॉर्चुनेटली जॾहिं सो पीपल्स पार्टी जी जॾहिं असां सियासत जी ॻाल्हि था कयूं उनजी स्ट्रगल जी ॻाल्हि था कयूं त यकीनन उहा क़ाबिल तहसीन आहे पर जॾहिं असां गवर्नेंस जी ॻाल्हि था कयूं ऐं जेको उन्हनि जी डिलीवरी जी ॻाल्हि था कयूं ख़ासि तौर ते बेनज़ीर साहिबा जे दौर जी या उन खां पोइ जे दौर जी त पॉलिसी मेकिंग जी ॻाल्हि एग्ज़ीक्यूशन जी ॻाल्हि उहा यकीनन बद खां बदतरीन थींदी थी वञे बेनज़ीर साहिबा जो पहिरियों दौर जेको खणी उहो साज़िशुनि जो शिकार रही पर उन में बि काफ़ी सवाल उथिया ॿियो दौर जेको उहो बि साज़िशुनि जो शिकार रही पर उन में बि काफ़ी सवाल उथिया सवाल थिया माना छा थियो मतिलबु ट्रांसपेरेंसी जो इशू रहियो पीपल्स पार्टीअ जे अंदरि जेको जालो हुयो उनजी जाइ ते हिकिड़ा नवां माण्हू अची विया दोस्त यार पैदा थी विया ज़रदारी साहिब जी हिकिड़ी पूरी डोमिनेशन नज़र अचणु शुरू थी वई पहिरें दौर में चवंदा घटि हुई ॿिए दौर में तमामु घणी हुई त उनजे करे जेको पार्टी जो कल्चर जेको हुयो उहो पहिरियों इहो ज़रूरु हुयो त वॾा माण्हू हूंदा हुआ इहे सोकॉल वॾा माण्हू पैसे वारा ऐं बल्कि 2007 जे चूंडनि में त तव्हां ॾिठो त जेको आहे ज़रदारी साहिब जे संगत जे करे जेके बि माण्हू हुया माना मिर्ज़ा फैमिली खे बि बिल्कुलु प्रॉपरली अकोमोडेट कयो वियो न उहो त टेक ओवर थी वियो न बेनज़ीर साहिब जी शहादत खां न शहादत खां अॻे जी ॻाल्हि छाकाणि इहे सीटूं जेके हुयूं न इहे जेके टिकेट्स हुयूं पीपल्स पार्टी जे 2008 वारी इलेक्शन जूं बेनज़ीर साहिबा पाण ॾेई वई हुई ऐं तव्हांखे यादि हूंदो त ख़ुर्शीद शाह जी जेका सीट हुई उते जेको आहे ज़रदारी साहिब चयो त भई इस्लामुद्दीन शाह जेको ज़ियाउल हक़ जो ख़ासि माण्हू हुयो ज़ियाउल हक़ जी जेका लोकल गवर्नमेंट जी जेका 1979 में जेका इलेक्शन थी मेयर थियो हुयो सखर जो सत्तार अफ़गानी इस्लामुद्दीन शेख ऐं जेको अब्बासी साहिब गवर्नर हुयो उनजो वेझो तमामु सभु मतलब हो त तमामु यानी ज़ियाउल हक़ जो तमामु ख़ासि माण्हू हूंदो हुयो त उहो जेको आहे उन जे लाइ बि हाणे पीपल्स पार्टी जो सलमान फारूकी सत्तार अफ़गानी ऐं तव्हांजो साईं इस्लामुद्दीन शेख इहे हूंदा सिंध में हाणे गवर्नेंस तव्हां चओ था त जेका अॼु ज़रदारी साहिब ते तनक़ीद थिए थी उहा गवर्नेंस जेका आहे उहा ज़रदारी साहिब जा पाछा तनक़ीद नथी थिए हाणे त मातम ऐं पिटको थो थिए तनक़ीद जो लफ़्ज़ हाणे पुराणी ॻाल्हि अथव तनक़ीद थींदी आहे पॉलिटिक्स ते किथे तव्हां वेही थोरो घणो ऑब्जेक्टिवली इस्लाह करण जे पॉइंट ऑफ व्यू खां हाणे त मातम ऐं पिटको आहे उस्तो साहिब हिकिड़ो त एॾा मौज़ू अहिड़ा वॾा आहिनि जिन ते बाक़ाइदा को टाइम खपे ॻाल्हाइण जे लाइ ऐं पंहिंजो पर हाणे हिते टाइम महदूद आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे अचण खां पोइ मतिलबु जेको इहो तासुर ॾिनो पियो वञे त हुनजो डिक्शन जेको आहे उहो पीउ ऐं नाने माउ ऐं नाने वांगुरु आहे हुनजो अंदाज़ जेको आहे उहो माउ ऐं नाने वांगुरु आहे हू हाणे ईद ते वियो त हुन सभु दरवाज़ा खोलाए छॾिया कारकन में निकिरी पियो घिड़ी पियो डू यू थिंक के साईं तारीख़ में जेको मुंहिंजो थोरो घणो मुतालो आहे तारीख़ में कॉपी कल्चर जेको आहे उहो कॾहिं बि कामयाबु न वियो आहे मतिलबु नेहरूअ खां पोइ इनहेरिटेंस खे तव्हां कॉपी कल्चर कीअं था चओ न मतिलबु त्याने जेकॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु बेनज़ीर साहिबा जी ऐं वॾे भुट्टे साहिब जी जेको आहे सो उहो उनजी इनहेरिटेंस जी जी जेको जीन में शामिल आहे उहो अंदाज़ मुंहिंजो पॉइंट क्लियर करण जो जेकॾहिं उनखे रीइनेक्ट थो करणु चाहे या उनखे वरी ॿीहर उनखे रिवाइंड थो करणु चाहे उन सॼे सियासत खे त उन में बुरी तरह फेल वेंदो ॾिसो 2 जनरेशन्स ताईं त थी थो सघे 3 जनरेशन ताईं नथो थी सघे तव्हांखे मां मिसाल ॾियां नेहरूअ खां पोइ इंदिरा गांधी त कामयाबु वई जीअं भुट्टे खां पोइ बेनज़ीर साहिबा कामयाबु वई पर इंदिरा गांधीअ खां पोइ उनजो पुटु प्राइम मिनिस्टर ज़रूरु थियो पर उनजी का लेगसी कोन हुई टाइम थो रहे न छो रहियो 4-5-6 साल खनि रहियो 84 में इंदिरा गांधी खे मारियो अथऊं ही लिव्ड फॉर क्वाइट अ फ्यू इयर्स उन खां पोइ बेनज़ीर साहिबा उहा बि कामयाबु वई कंहिं हद ताईं 2 दफ़ा प्राइम मिनिस्टर थी पर
हाणे जेका थर्ड जनरेशन आहे गांधीअ जी उन में पुछे ई कोन थो, हालांकि एॾी वॾी पार्टी आहे। सो हिकिड़ो त इहो प्रॉब्लम आहे। सिमिलरली तव्हां फनकार ॾिसो, अमिताभ बच्चन जो पुटु जेको अभिषेक बच्चन न हली सघियो, मेहदी हसन जा पुट जेको आहे भली मेहदी हसन वांगुरु खणी वाछ छिके ॻाइनि, पर उहो मेहदी हसन न न उहो त ॾिसो उहो त ॿिन्ही पासनि खां थींदो आहे न। मिसाल तौरु पंहिंजो शाहनवाज़ भुट्टो साहिबु हुयो, उनजी भेट में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु वधीक परफॉर्म कयो। न शाहनवाज़ भुट्टो साहिबु त ॾिसो न उहो त सिर्फ़ु प्राइम मिनिस्टर हुयो न जूनागढ़ जो। मां चवां थो पॉलिटिक्स जे मैदान में, पॉलिटिक्स में त उहो वियो ई कोन्हे, हिकिड़ो दफ़ो बीठो इलेक्शन हाराई। मुंहिंजी जेका गुज़ारिश आहे उहा आहे उहो त नॉमिनेटेड हूंदो न, अंग्रेज़नि जो काउंसिल में बि नॉमिनेट थियो हुयो। मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त बल्कि शेख अब्दुल मजीद सिंधी खां बि हाराई। मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे उनजी जेका पंहिंजी इनफरादियत आहे उनजी इनफरादियत खे उहो त कई न। तव्हां ॾिठो जे मिसाल तौरु ॿुधो, इनफरादियत खे घटि में घटि उनखे एतिरी स्पेस ॾियनि जो घटि में घटि उहो पंहिंजी इनफरादियत जेका बि अथसि, ठीकु आहे, जेको हुनजी ज़ाहिर आहे पुठियां सॼो जेको हुनजी जेका एजुकेशन थी आहे, हुनजी जेका ब्रॉटअप थी आहे, हुन में जेको कुझु बि हुनजो पर्सनल टच आहे उहो नज़र अचणु घुरिजे। पर छा आहे त हे फास्ट फॉरवर्ड करण जे चकर में हे था कोशिशि कनि त असां हिकदमि हिनखे बेनज़ीर भुट्टो बणाए छॾियूं पंहिंजे मुफ़ाद में जेके गॾु अथसि, त जीअं असांखे इलेक्शन खटी ॾे। माना हे हिननि जे लाइ हिकिड़ो मिरेकल मैन आहे, हिकिड़ो टेलिस्मैन आहे, तावीज़ आहे। हे तावीज़ करे था हुनखे ट्रीट कनि। उहो त बदीन में वियो, इलेक्शन न खटे सघियो, कश्मीर में वियो, इलेक्शन न खटे सघियो। उहा प्रॉब्लम इहो आहे त डिस्कनेक्ट आहे। बेनज़ीर साहिब जो इमेज, भुट्टे साहिब जो इमेज जेको असां कैरी था कयूं, उहा जेका मॉडर्न हाणे जे कंटेम्परेरी। पर बेनज़ीर त 11 साल जद्दोजहदनि खे फ्रंट खां वेही साहिब ऐं माण्हुनि जा जेके मुशाइरनि जी अॻुवाणी कई, जेके कारकुन मुआ उन्हनि जे घरनि में त पंहिंजो ताज़ियतूं कई, जेलनि में रही, हुनजो त मतिलबु उहो अर्न कई, सॼी कुझु अर्न कयो। मां तव्हांखे शुरू में चयुमि त भुट्टे साहिब खां वधीक मां हुनखे रेट कंदो आहियां, छाकाणि त हुनजे अगेंस्ट ॾाढा एडवर्स फोर्सिस वधीक हुया। हे त ॿी ॻाल्हि छा आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे सोने जे चमचे में सभु कुझु मिलियो आहे। सिंध जी गवर्नमेंट मौजूदु आहे, शहज़ादनि वांगुरु जेको आहे जिते किथे वञे थो, गन में न अलाए छा छा पूरो प्रोटोकॉल आहे। ईअं सियाफ़तदान थोरी थींदा आहिनि। भुट्टो साहिब जेलनि में पियो, अयूब हुनखे जेको आहे डुकाए डुकाए सहकाए छॾियो। ऐं बेनज़ीर साहिब जो तव्हांखे मां पहिरियों ॿुधाए चुको आहियां, हे त उन प्रोसेस मां लंघियो ई कोन्हे। हाणे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। आख़िरी सुवाल, अॼु जेका बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु हुते स्पीच कई आहे ऐं कुझु अरसो पहिरियों जेको आहे पार्टी जी सॼी जेका तनज़ीम बि हुन टोड़ी आहे, ऐं नज़र अचे थो त जेको बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो पॉलिटिक्स जे अंदरि रोल आहे, जेको अॻे शेडोज़ में नज़र ईंदो हुयो, हाणे ईअं लॻे थो त हू शेडोज़ जेके आहिनि उहे कुझु घटिबा था वञनि। तव्हां सम्झो था त ईंदड़ 18 जी इलेक्शन आहे, उनखां पोइ पार्टी जेका पाकिस्तान जे अंदरि एॾी जमहूरियतुनि जे हवाले सां, जदोजहदनि जे हवाले सां, मास मोबिलाइज़ेशन जे हवाले सां जेका जंहिं पार्टी जो हिकिड़ो हो रहियो आहे, उहा वरी उन उरूज ते पहुचंदी। साईं ॾिसो, केॾी वॾी ट्रेजेडी वारी ॻाल्हि आहे त असां पीपुल्स पार्टी जे बारे में ईअं था ॻाल्हायूं ॼण त कंहिं असां फिल्म जे बारे में ॻाल्हायूं। हिकिड़ो फिल्म ठहियो आहे, छा उहो बॉक्स हिट थींदो या न थींदो, ईअं था ॻाल्हायूं असां। पर जेकॾहिं मां तव्हांखां पुछां त इहो सॼी दुनिया जे पार्टियुनि जे बारे में ईअं न आहे। ॿुधो, मां तव्हांखे जेकॾहिं ईअं पुछां त ट्रम्प हिट थींदो या न थींदो, ॿुधो ॻाल्हायो पाण। पीपुल्स पार्टीअ जे बारे में असां जीअं तरीक़े सां ॻाल्हायूं था, बिल्कुलु ईअं ई जेका मूवी आहे उहा छा हलंदी न हलंदी। ॻाल्हि आहे त जेकॾहिं पीपुल्स पार्टीअ जे बारे में असां ईअं ॻाल्हायूं, पीपुल्स पार्टी हे करे छॾियो आहे, पीपुल्स पार्टी हे करे छॾियो आहे, पीपुल्स पार्टी सां हे तबिको ख़ुशि आहे, पीपुल्स पार्टी सां हेड़ा माण्हू ख़ुशि आहिनि, हेतिरो हुननि कमु कयो आहे, हेतिरी डेवलपमेंट कई आहे, हीअ जेका सो पीपुल्स पार्टी जी गवर्नेंस आहे, हे पॉलिसी आहे, हे फ्यूचर जो विजन आहे हुननि जो, पीपुल्स पार्टी कीअं ग्रो थी करे, कहिड़नि नवनि फोर्सिस खे जेको आहे इनलिस्ट थी करे, कहिड़ा पुराणा गंदा अंडा कढी ॿाहिरि थी फिटी करे, त पोइ त असां पीपुल्स पार्टीअ जी जेका ईंदड़ वक़्तनि में जेका उनजी जेका बेहक आहे उन ते असां को हतमी राय ॾेई सघूं था। पर जेकॾहिं असां इहे सभु ॻाल्हियूं इन करे कयूं ई न, छाकाणि त इहे ॻाल्हियूं पीपुल्स पार्टी जे हवाले सां रेलिवेंट ई न आहिनि। हाणे रेलिवेंट कहिड़ो आहे, शिकारपुर में केरु अची वेठो आहे पीपुल्स पार्टीअ में, फलाणे जॻह ते केरु अची वेठो आहे, फलाणो साहिबु जेको आहे तयारु वेठो आहे हाणे पीपुल्स पार्टी में अचण लाइ, छो थो अचे? उहो अञा वधीक जेके अञा वधीक बचियल खुलिचियल जेके तबाहियूं आहिनि उहो हो अची कंदो।
त पोइ त इहो ईअं ई आहे न त जीअं जेकॾहिं माण्हुनि खे इहो फिल्म वणियो कंहिं हिकिड़ी अदा जे करे, जीअं तव्हां ॻाल्हि कई जॾहिं अॼु तकीर फुटरी कयईं, हाणे अॼु तकीर फुटरी करण ते मां चवां त पीपल्स पार्टी ॿुधो तव्हां मतिलबु हिकिड़ी ॻाल्हि था कयो अॼु तकीर कई अथई हिकु नओं अंदाज़। हाणे जेकॾहिं असां तकरीर जे कंहिं हिकिड़े ख़ासि रुख खे ज़हन में रखी चऊं त पीपल्स पार्टी जो मुस्तक़बिल रोशन आहे, त पोइ या त तव्हां मूंखे गिदू बंदर मोकिलियो या मां चरियो। मुंहिंजे ख़्याल में मां प्रोग्राम वाइंड अप कयां तव्हां गिदू बंदर पिया वञो। नाज़रीन, तव्हां गुफ़्तगू ॿुधी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॼु 49 जनम ॾींहुं आहे। यौम तासीस बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब जे पंहिंजो क़यादत में लाहौर में मल्हायो वियो आहे। असां उन पार्टी जे जेको 49 सालनि जो सफ़र आहे हिन 40 मिंटनि जे प्रोग्राम में कोशिशि कईसूं त उनजो थोरो जाइज़ो वठूं। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश खे इजाज़त सदाईं गॾु।